नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासूं। सुध समावारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाबंदी मरियल तंज़ीम तहरीक तालिबान पाकिस्तान सां आइन मुताबिक़ ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ख़बर जे हवाले सां अवां खे वधीक अपडेट कंदासूं त हुन चयो त हुकूमत ऐं टीटीपी विच में हिक मुआहिदे तहत जंगबंदी थी आहे। ॻाल्हियुनि जी अॻभराई खे मद्देनज़र रखंदे जंगबंदी वारे मुआहिदे में वाद कई वेंदी। ख़बर जे हवाले सां अवां खे वधीक अपडेट कंदासूं त वफ़ाक़ी वज़ीर चयो त केर बि आइन ऐं कानून खां ॿाहिरि ॻाल्हियूं नथो करे सघे। रियासत जी रिट ऐं सलामती खे हर सूरत में यकीनी बणायो वेंदो। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। नाज़रीन, इहा ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदासूं। फवाद चौधरी चयो आहे त इहा ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त पाकिस्तान जा ही इलाइक़ा मुकमल अमन तरफ़ वधी रहिया आहिनि। ख़बर बाबति अवां खे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदासूं। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाबंदी मरियल तंज़ीम तहरीक तालिबान पाकिस्तान सां आइन मुताबिक़ ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। हुन चयो त हुकूमत ऐं टीटीपी विच में हिकु मुआहिदे तहत जंगबंदी थी आहे। ॻाल्हियुनि जी अॻभराई खे मद्देनज़र रखंदे जंगबंदी वारे मुआहिदे में वाद कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त केर बि आइन ऐं कानून खां ॿाहिरि ॻाल्हियूं नथो करे सघे। रियासत जी रिट ऐं सलामती खे हर सूरत में यकीनी बणायो वेंदो।